प्यारा ॿारो, अॼु असां जुमलनि मां ठहियल इबारत पढ़ंदासीं। उहा इबारत बरसाति जे बारे में पढ़ंदासीं। बरसाति ककरनि मां वसंदी आहे। जॾहिं उहा बरसाति ज़मीन ते पवंदी आहे त वण टिण धोपी साफ़ थी वेंदा आहिनि। ॿूटनि में गुल फुल थी पवंदा आहिनि। ज़मीन मां क़िस्म क़िस्म जूं खुंबियूं बि निकिरी पवंदियूं आहिनि। इराक़ मुल्क जे शहर नजफ़ में हिकु क़ब्रिस्तान आहे जंहिंजो नालो वादी सलाम आहे। उते बरसाति पवण खां पोइ हिकु क़िस्म जी खुंबी निकिरंदी आहे ऐं उहा पथर जी सूरत में थी वेंदी आहे, जंहिंखे दुर्रे नजफ़ चइबो आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।